द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। सिंधियत जा सूरमा सिंधी साहित्यकार। सिंधी भाषा लाइ साहित्य अकादमी अवार्ड ते शुरूआत 1959 खां हलंदड़ कविता कहाणियुनि ऐं मज़मूननि जे महारथियुनि जी हुकूमत ख़त्म करे श्याम जयसिंघाणीअ साल 1998 में पंहिंजे नाटकनि जे किताब जलजलो लाइ इहो मान वारो ऐं देश जो वॾे में वॾो अदबी अवार्ड हासिलु कयो। 12 फरवरी 1939 ते क्वेटा बलूचिस्तान में जनम वठण वारे श्याम जयसिंघाणीअ विरहाङे खां पोइ भारत अची न सिर्फ़ु BA जी डिग्री हासिलु कई पर फोटोग्राफी ऐं सिविल ड्राफ्टमैनशिप में डिप्लोमा बि हासिलु कयो। श्याम सामलदास जयसिंघाणी उन्हनि विरल सिंधी अदीबनि में शुमारियो वेंदो आहे जिन खे नावेल लिखणु, सिंधियूं कहाणियूं लिखणु, नुक्तचीनी छंडछाण, कविता सृजन सां गॾोगॾु सिंधी नाटक लिखण में भी महारत हासिल हुई। मक़बूल सिंधी साहित्यकार श्याम जयसिंघाणीअ 50 खां भी वधीक मौक़नि ते नामवर सिंधी मैगज़ीन्स जो कवर पेज भी डिज़ाइन कयो आहे। साहित्य अकादमी जो सिंधी तर्जुमो अवार्ड 1995 में चानीअ वास्ते ऐं महाराष्ट्र सिंधी साहित्य अकादमी पारां 1990 में हिकु ॿियो ॾींहुं वास्ते अवार्ड हासिल करण वारा श्याम जयसिंघाणी साहिब 22 मार्च 2009 ते फ़ानी दुनिया खां मोकलाणी वठी अनंत में समाइजी विया। सिंधियत सुहिणी रहे। वधीक जानकारीअ लाइ द सिंधुवर्ल्ड.com। मां SP सर, गांधीनगर, कोल्हापुर।